कुंभ वेझो तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में रिटायर पुलिस एहलकार थॾे ते फ़ौत थी वियो आहे। नंगरेजा राणीपुर रोड ते ॻोठ पारू खान राजपर वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार रिटायर पुलिस एहलकार अब्दुल रशीद राजपर थॾे ते फ़ौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची फ़ौती जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो। जरत पुलिस हादसो कंदड़ ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे कुंभ खां, जिते नंगरेजा राणीपुर रोड ते ॻोठ पारू खान राजपर वटि तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार रिटायर पुलिस एहलकार अब्दुल रशीद राजपर फ़ौत थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची फ़ौती जो लाश खणाए इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। जनत पुलिस हादसे वारे हंध तां ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे संदसि गाॾी पंहिंजे तहवील में वठी छॾियो।